टेम न आऊं मानी कोन खाईंदुसि। छा उन टाइम तूं घर में मौजूदु न हुईं जंहिं टाइम बुआ बाबा खे जवाबु ॾिनो? इहो जवाबु अम्मा नाहे ॾिनो, इहो जवाबु मूं ॾिनो आहे। त हाणे वरी मानी बि खणी आई आहीं, ज़हर खणी अची आहे न त जान ई छुटी पई आहे। सिंगार चुप कर, ही तूं छा थो ॻाल्हाईं? तोखे ख़बर बि आहे त तूं मुंहिंजे लाइ हिकु तोतो आहे ऐं मां त ख़ाली बुत आहियां, मुंहिंजो साथ तो में आहे। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हियूं जंहिंजी अॼु ॼाण मूंखे मिली चुकी आहे। तूं मूंखे ख़ाली आसरा ॾेई ॼण हिकु रोअंदड़ ॿार खे चुप कराए रही आहीं। बसि मां चवां थो हली वञे था, खणी वञ मानी, आऊं कोन खाईंदुसि। तोखे मां कीअं सम्झायां त असांजी दिलि ते अॼुकल्ह छा गुज़री रही आहे? असांजी ज़िंदगी त मक़तल जो मैदान बणिजी वई आहे। फर्ज़ी चुप कर, एॾो छो थी रोई? न चुप कंदसि, मूंखे रोअण ॾे। फर्ज़ी चुप कर, ॾिस तुंहिंजो इहो रोअण मां ॾिसी नथो सघां। तो मूंखे ग़लति सम्झो आहे न, तो मुंहिंजी मोहबत खे कूड़ो सम्झो आहे। हिन वक़्तु असां सदा सरमत जे करे ज़हनी ऐं जिस्मानी टार्चर मां गुज़री रहिया आहियूं। ऐं मां नथी चाहियां त साहिबा ऐं नादिर जियां तुंहिंजो बि नुक़सानु थिए, छो त हुननि ज़ालिमनि जूं 14 कलाक असां ते नज़रूं कुतल आहिनि। छा थी पियो जे तव्हांजे करे मां मारिजी वियुसि? तुंहिंजे मथां त मां पंहिंजी जान बि क़ुर्बान थो करे सघां, पर तो ते कंहिंजी आङुर बि बर्दाश्त नथो करे सघां। मां इहे नथी चाहियां असांजे करे तुंहिंजो नुक़सानु थिए, हिन करे तोखे मुंहिंजो कसम आहे, तोखे ॿाहूं थी ॿधां, पंहिंजी हिफ़ाज़त कर। फर्ज़ी चरी थी आ जा, ॿाहूं छो थी ॿधी? बसि मूंखे तूं इहो ॿुधा त तूं पंहिंजी हिफ़ाज़त कंदे या न। ॿ टे ॾींहं तां केॾा हलियो वञ। फरज़ाना इहो छा थी चई? ॿुधाए न, वेंदी या न? फर्ज़ी इहो जुदाईअ जो ज़हर बि पी वेंदुसि। रोइण बंदि कर, तूं जीअं चवंदीअ जीअं ई चाहींदीअ उअं ई कंदुसि। सिंगार हू वॾा ज़ालिम आहिनि। केर बि हुजनि, तूं चाहीं थी न मां हलियो वञा त हिकु वाइदो कर। कहिड़ो वाइदो सिंगार? त मूंखे पंहिंजी फरज़ाना ई खपे, ईअं न दुनिया खां उहा डिॼी रोई रोई मरी वञे। जेकॾहिं ईअं थियो न त मां कॾहिं बि मोहबत ते एतबार कोन कंदुसि। इहो तुंहिंजो नसीबु हूंदो सिंगार, बाक़ी मुंहिंजी मोहबत तोसां ॾींहुं क़यामत ताणी रहंदी। त पोइ अचु पंहिंजे हथड़नि सां मानी खारा, या चई त ईअं बुख ते ई हलियो वञा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।